नाज़िन पुरानी सखर मां अगवा थियल रोज़ीना शेख जो पतो न पियो आहे। वारसनि समेत शहरी रोडनि ते निकिरी आया आहिनि। एहतिजाज कंदे नारे जी बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सखर मां धरती टीवी न्यूज़ जो ब्यूरो चीफ सलीम सहतो। सखर जी इंतजामिया जी बिल्कुल 27 जनवरी जो पुराने सखर के नुमाइश वाले इलाके में नुमाइश छोकरी के बिल्कुल भरसा नौजवान छोकरी के मुसल्ह हथियार बंधन डी दिठो जो अगवा कयो। रोज़ीना शेख के अगवा ते 4 दिन गुजरी चुका पर पुलिस कख बंदी भी न किया। रोज़ीना शेख जा वारिस जेके से सखर प्रेस क्लब जाडो सरापा एहतजाज है। उनके चवण है तो 4 दिन गुजरी चुका डी दिठो जो पुलिस चौकी जो बिल्कुल सामू छोकरी अगवा कयो पर पुलिस ने जवाबदार गिरफ्तार न किया। इन जे एहतजाज करण वाला रोज़ीना शेख जा वारिस है सामने गालबोल किया था। 27 तारीख ते मंझंदि जो 1:30 बजे नंढड़ीअ खे अगवा करे विया आहिनि जेकी पुलिस चौकी जे भरिसां उन्हनि जो घर आहे। उन खां पोइ अहिड़ी फरियाद असां सी सेक्शन थाणे ते कराईसीं जेकी FIR नालेवार असां कराई आहे जंहिंमें हिकिड़ो नदीम शाह नालेवार आहे ऐं ॿियो ख़ादिम हुसैन शाह नालेवार आहे। असांजे घर में ज़ोरीअ घिरी असले जे ज़ोर ते फायरिंग कई अथऊं। सॼे पाड़े ॾिठी आहे, सॼे शहर ॾिठी आहे। उन असांजी नियाणीअ खे घर मां गेले करे ज़ोरी करे अगवा करे खणी विया आहिनि। उन खां पोइ जेको आहे असां सी सेक्शन थाणे ते FIR कटाईसीं। वरी चकर ॾींदा रहियासीं। SSP साहिब सखर सां मुलाक़ात कईसीं। उहो चए थो साईं सी सेक्शन ते वञूं। सी सेक्शन ते वञूं था चवंदा साईं SP साहब ॾे वञूं। वरी अहिड़ो जवाबदार असां पाण पुलिस हिकिड़ो गिरफ़्तार कराया आयासीं जेके राति जो 2-4 कलाक रखण खां पोइ कंहिं बि सियासी सोर्स ते कंहिंजे बि चवण ते उनखे बाज़ियाब करे छॾियऊं। असांजी नियाणी अगवा थी आहे त पुलिस साम्हूं ॾिसी रही आहे ऐं पुलिस अॻु न आई आहे त असां ईअं सम्झूं था त पुलिस असांजी इन नियाणी अगवा करण में मुलविस आहे। ऐं IG सिंध खां अपील आहे त महिरबानी करे इन जो नोटिस वठी चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान में इन जो नोटिस वठे त 150 फुट ते पुलिस चौकी आहे, वॾी निमाज़ चौकी आहे ऐं पुलिस ॾिसंदी रही आहे। इन छोकिरी खे गिलींदा रहिया आहिनि, फायरिंग कंदा रहिया आहिनि, हुन यब न वरितो वियो आहे। 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि, कोई भी तदारुक नथो थिए। असां तदारुक कयो वञे। खुदारा यतीम ॿार आहे, उनजो पीउ फोत थियल आहे, उनखे खुदारा माना पुलिस या इंसान में दिलचस्पी वठी करे असांजे छोकिरीअ खे बाज़ियाब करे फिलफोल बाज़ियाब कराए ॾिनी वञे। मौजूद जेके मुज़ाहिरीन आहिनि जेके रोज़ीना शेख जा वारिस साहिब उन्हनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त 27 तारीख़ थाणे पुलिस चौकी जे साम्हूं नौजवान छोकिरी खे ॾींहं ॾिठे जो अगवा कयो वियो। उनजे पुलिस में केस दाख़िल करण जे बावजूद, पुलिस में केस रजिस्टर कराइण जे बावजूद हुन ताईं पुलिस खे कख बंदी बिहू न कयो आहे। हिकिड़ो जवाबदार जो गिरफ़्तार कयो, हुनखे मुबैना तौर लेती आज़ाद कयो। उन्हनि वारिसनि जो रोज़ीना शेख जे वारिसनि जो IG सिंध खां, सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खां, वज़ीर आला सिंध खां, बिलावल भुट्टो ज़रदारी खां इहो हिकिड़ो मुतालबो आहे त नौजवान छोकरी जेका अगवा कई वही है जवाबदार जेके नॉमिनेटेड है उनकी खबर है पुलिस खे ॼाण ॾिनी वई आहे त छोकरी खे फौरी तौर बाज़ियाब करण जे लाइ अमली तौर ते इक़दाम कया वञनि। जी